तव्हांखे वृंदावन जी टिन संतन जी कथा ॿुधाई आहे कि टे ॼणा विया बांके बिहारी भगवान के पूर्ण महात्मा, ॿिनि खे साक्षात दर्शन थिया, टे खे दर्शन न थिया। रोअण लॻो वीचारो। ॿिनि खे दर्शन थिया, चयूं त हे त बांके बिहारी बीठो आहे, ॾिस हे त बांसुरी खणी बीठो आहे, हे त राधा रानी आहे। वीचारो ॾाढो दुखी थियो, न थिया दर्शन। सोची मां शरीर जो अॼु यमुना जी में जल समाधि वठंदुमि। शाम जो बि दर्शन न थिया मूंखे, सुबुह जो बि न थिया। मुंहिंजा मित्र आहिनि, उन्हनि खे दर्शन थिया। मां कहिड़ो अपराध कयो आहे, अहिड़ो शरीर न रखंदुमि। मां विया, सुबुह साण दर्शन न थियो। ॿिए ॾींहुं बि जल समाधि वठण जे लाइ जीअं टपो ॼणण लॻा यमुना जी में, हिकिड़ो कोढ़ी वेठो, उन रोके वरितईं, ओ भैया बीहो, हिकु मिंट बीहो। काॾे था वञो? चई मरण थो वञा। चई पोइ मरिजो, मूंखां 2 मिंट मुंहिंजो सुवालु पुछो। छा सुवालु आहे तुंहिंजो? चई मुंहिंजो कोढ़ दूरि कयो। तव्हां महात्मा आहियो। चई कोढ़ दूरि कयां? मां कोई भॻवानु आहियां? मुंहिंजे हथ में आहे कोढ़ दूरि करणु? असां न करे सघंदासीं। कि तव्हां मूं सां हिकु बार चओ। अरे पागल, मां ख़ुदि मरण थो वञा पियो, मुंहिंजे चवण सां तुंहिंजो कोढ़ दूरि थींदो? हिकु बार चओ त सही। अच्छा वटि जंहिं भगवान कृपा कयो, बांके बिहारी हिन जो कोढ़ दूरि कयो। महाराज एतिरो चवणु कंचन काया थी वई। रोग पीब खून रक्त जेको वहे पियो नी साफ़ थी वियो। शरीर हिकदमि चमकण लॻो देवताउनि वांगुरु। कंबल लाइ फिटो कई, चई ॾिस कीअं ठीकु थी। महात्मा खे खटकियो त इहो छा आहे भाई? चई मूंखे त अहिड़ी शक्ति कोन्हे, तूं कीअं ठीकु थी वएं? चई तव्हांजो नालो फलाणो आहे? हा हा। तव्हां बांके बिहारी मंदर में विया हो? हा। तव्हांखे ई भॻवान जो दर्शन न थियो? हा हा। चई उन भॻवान ई त मूंखे राति जो सुपिने में चयो, हिन कद काठीअ जो हे माण्हू ईंदे वेंदे यमुना जी में टपो ॼण, उनखे रोके वठिजांइ, चइजांसि कोढ़ दूरि कर। उहो अगरि चवंदी त तुंहिंजो कोढ़ दूरि थींदे। मां भॻवान खे प्रार्थना कंदुमि, भॻवान मुंहिंजो कोढ़ दूरि न कयो, ऐं तव्हां चयो त दूरि थी वियो। हाणे चई पोइ मां मरण छाजे करे थो वञा? भॻवानु हेॾो ख़्यालु थो करे, मुंहिंजे लाइ कंहिं ॿिए माण्हू जे सुपिने में थो अचे, मुंहिंजो इंट्रोडक्शन थो कराए, मतिलबु हुनजी मुंहिंजे मथां नज़र त आहे। हाँ, डिस्कनेक्ट त न आहे, जुड़ियल आहे मूंसां। फोकट में छो प्राण जा? मां वरी वापसि वियो डुकंदे डुकंदे। हा हा, अखियुनि मां नीर थो वहे, रोअंदे रोअंदे गलो रुंधजी आयो। प्रेम जा 8 लक्षण प्रकट थिया। हा, वञी करे जीअं नेण मथे कयईं त साक्षात बांके बिहारी बीठा आहिनि। बोलो भक्त वत्सल भगवान की जय। साक्षात दर्शन थियो। चरणनि ते किरी पियो, चवणु लॻो प्रभु 2 ॾींहं त मूंखे दर्शन न ॾिनव, अॼु कृपा कई अथव, अॼु कीअं दर्शन ॾेई छॾियव? ऐं चकर छा आहे कोड़ीअ जो? मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। कल्ह मां आयुमि, दर्शन ॾिनव मुंहिंजे दोस्तनि खे भक्तनि खे, मूंखे शाम जो बि न ॾिनव, अॼु सुबुह जो बि न ॾिनव, हाणे छो दर्शन ॾिनो अथव? तॾहिं भॻवानु उनखे ई दर्शन था ॾियनि। चवनि था प्यारा मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां ॿुधजांइ। हे जेके तुंहिंजा दोस्त आहिनि न, मूंखां कुझु न कुझु घुरंदा रहंदा, ऐं मां हिननि जी इच्छाऊं पूरी कंदुमि, इन करे इनखे मां जल्दी दर्शन ॾेई छॾियो। अच्छा, तूं कॾहिं कुझु घुरियो ई कोन्हे? पोइ इहो मुंहिंजो अपराध आहे, मां तव्हांखां न घुरियो आहे? न न, तुंहिंजो इहो अपराध न आहे, तुंहिंजो अहसान आहे। इन करे मां तोखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ु न पियो सम्झां पाण खे कि केॾो भक्त आहे। राम राम, कॾहिं कुझु न घुरियो अथई। हे एॾनि सालनि खां जीवन भर भक्ति कई आहे, कॾहिं काई याचना, कॾहिं कोई कामना, कोई ख्वाहिश, कोई तमन्ना कोन्हे, अॼु तक कुझु न घुरियो अथई। मां त तुंहिंजे भक्तीअ में दॿिजी वियो हुउमि, कीअं तोखे पंहिंजो मुंहुं ॾेखारियां? भॻवान था चवनि। सत्संग की विलक्षणता स्वामी राम सुखदास महाराज या कथा ॿुधाई थो। चवनि त मां तोखे पंहिंजो मुंहुं कीअं ॾेखारियां प्यारा? मुंहिंजे दर्शन जी त ॻाल्हि वई, मां तोखे पंहिंजो मुंहुं ॾेखारण जे पाण खे लाइक़ु न पियो सम्झां, इन करे तुंहिंजे साम्हूं न आयुमि। अॼु जीवन में पहिरियों बार तूं कुझु घुरियो आहे कि न कोड़ीअ जा दुख दूरि कर। उनजे कर्मनि जे हिसाब सां टलजण वारा न, उहो त मूंखे 1000 बार चई चुको आहे। उन खां कई गुना उनखे वधीक दुख लिखियलु आहे। मां उनखे धीरज ॾींदुमि, सहन शक्ति ॾिनी, भक्ति ॾिनी, उनजो कोड़ दूरि न कयो। अॼु तूं कयो, मां कर्मनि जी रेखा बि टाले छॾी तुंहिंजे चवण ते। इन करे कि तूं कॾहिं कुझु न घुरियो आहे, चरणनि ते किरी पियो। ओहो, वाकई
ईअं न सम्झो त भॻवानु ग़लति आहिनि। काई ॻाल्हि असांजे सम्झ खां मथे आहे, असांजे ॿुद्धीअ खां ज्ञान खां मथे जे लेवल जी ॻाल्हि आहे, सम्झ में नथी अचे। दरिया दूषण दास में नहीं राम में दोष। चवण लॻो प्रभु जन चाले एक पावड़ो तो हरि चाले 100 कोस। तव्हां एॾा भक्तवत्सल आहियो, एॾा दीन बंधु आहियो, एॾा अकारण दयालु आहियो, मूंखे तव्हां छा न ॾिनो आहे जो मां तव्हां खां घुरां? मूंखे त ख़्याल ई न आयो आहे कि कुझु घुरां तव्हां खां। ऐं तव्हां इन करे लिकी वेठा आहियो, तव्हां ईअं था चओ तव्हां मूं ॾेखारण जे लाइक़ु न आहियो। मां बलहार वञा प्रभु, मूंखे सदा सदा पंहिंजो प्रेम ॾियो, काई इच्छा न रहे, काई तमन्ना न रहे। चओ हरे राम हरे राम। अहिड़ी भक्ति अगरि हुजे, विशुद्ध भक्ति, इनखे चइबो आहे अमल भक्ति, इनखे चइबो आहे प्रगल्भ भक्ति जेकी हर समय वधंदी वञे, इनखे चइबो आहे अनन्य भक्ति, अन्य ख़तमु थी वञनि, इनखे चइबो आहे अव्यभिचारिणी भक्ति। ॿियो कंहिंसां बि कोई मतिलबु कोन्हे, भॻवान सां ई मतिलबु आहे। मेरे तो गिरधर गोपाल, सरल तरीक़े सां सम्झाए छॾियो मीराबाई। कुझु वधीक ज्ञान प्रवचन करण जी ज़रूरत ई न आहे। अहिड़ी भक्ति हुजे त चवनि था हे तिर जेतिरी बि हुजे त पहाड़ जेतिरी थी वेंदी आहे। तिर जेतिरी साधना हुजे न पहाड़ जेतिरी थी वेंदी आहे। भावग्राही जनार्दन हरे राम।